अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल अथव? उमेद कयां थो ठीक ठाक हूंदव। दोस्तों, हिन वीडियो से मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां मशहूरु ड्रामो दर्दनि जे दरिया जे बाबति तव्हां दोस्तनि खे ॿुधाइण वारो आहियां त दर्दनि जो दरिया ड्रामो कहिड़े शहर में रिकॉर्डिंग थियो ऐं कॾहिं थियो, कहिड़े साल में रिकॉर्डिंग ही ड्रामो थियो, या हिन ड्रामे में कहिड़ा कहिड़ा अदाकारनि कमु कयो मशहूरु ड्रामे में। दोस्तों, हिन वीडियो में मां तव्हांखे सभु कुझु ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों, असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न कयो त महिरबानी करे मुंहिंजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। हलूं था पंहिंजे मेन वीडियो जी तरह। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे में अब्बास गुलोडाणो, बिलावल खोखर, मजू सत्ता लाड़, आज़म मेंगल, इन खां अलावा उमेद अली कलवड़, जानी जतोई, इन खां अलावा हाजन टीवणो मशहूरु अदाकारनि कमु कयो। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे जी कहाणी तमामु हिकु बहितरीनु कहाणी हुई। जी हा दोस्तों, हिन ड्रामे जो डायरेक्टर जानी जतोई, आज़म मेंगल। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ ड्रामो तमामु बहितरीनु साबित थियो ऐं सिंध में घणे में घणो हीउ ड्रामो मशहूरु थियो। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ ड्रामो जेको आहे त दरिया जे पासे ॾे ऐं लाड़काणे शहर में रिकॉर्डिंग थियो हुयो। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ ड्रामो सुठी सुठी लोकेशन ते रिकॉर्डिंग कयो वियो हुयो। ऐं दोस्तों, दर्दनि जो दरिया ड्रामो तमामु हिकु बहितरीनु ड्रामो साबित थियो ऐं तमामु घणा हिन ड्रामे में अदाकार बि मशहूरु थिया। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ख़ुदाबाद में हीउ ड्रामो घणो रिकॉर्डिंग थियो हुयो ऐं मुख़्तलिफ़ लोकेशन ते हीउ ड्रामो रिकॉर्डिंग कयो वियो ऐं मुख़्तलिफ़ लोकेशन ॾेखारी वई। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ ड्रामो बहितरीनु ड्रामो साबित थी वियो ऐं उमेद अली कलवड़ हिकु तमामु बहितरीनु किरदारु अदा कयो, मजू सत्ता लाड़ बि बहितरीनु हिकु किरदारु अदा कयो, आज़म मेंगल, जानी जतोई सभिनी किरदारु जेको आहे त भला कया ऐं मशहूरु तमामु बहितरीनु थिया ऐं तमामु हिकु बहितरीनु ड्रामो हुयो दर्दनि जो दरिया। ऐं दोस्तों, उन खां अलावा ॿिया बि ड्रामा हुया, पर हीउ ड्रामो तमामु हिकु बहितरीनु साबित थियो। उमेद कयां थो त हीउ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। वधीक अहिड़ा वीडियो ॾिसण लाइ असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा।